सिंध सरकार पारां सिहत खाते जे मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस जी रक़म बंदि करण ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि ऐं नर्सुनि पारां गुज़िरियल 5 ॾींहंनि खां OPD जो बाइकाट आहे। फ्लड जी सूरत में असांजो पघारूं कटियूं वयूं, उन खां पोइ हिन महिल रिस्क अलाउंस बंदि कयो। जॾहिं त असांजो मुलाज़िम हर वक़्तु एमरजेंसी ड्यूटियूं करे थो, असां त ख़ुशि थियासीं त असांखे को एप्रीशिएट माना कि सर्टिफिकेट मिलंदा, पर हिननि असांखे एप्रीशिएट जा सर्टिफिकेट न आहिनि। असांजा बच्चा पाण बीमारियुनि में मरिया, सुबुह जो निकिरंदा हुआसीं, शाम जो घर मोटंदा हुआसीं, पोइ बि असांजी पघारियूं न वधायूं। हाणे जॾहिं असांखे मस 10 साल थिया आहिनि जेको असांजो रिस्क अलाउंस जेको आहे सो लॻो आहे, असांखे ज़िम कयो वियो आहे, तॾहिं असांजी कुझु पघार वधी वई आहे। हिन महिल असांजे बच्चनि जो गिरह खसियो थो वञे। छो 24 कलाक जिथे असां वटि असांजी हॉस्पिटल 190 बेडेड हॉस्पिटल आहे, त असां हुन में 500 मरीज़नि जो इलाज पिया कयूं। उन जाइ ते चवनि था हीउ रिस्क कोन्हे ऐं एंड टाइम ही पंहिंजो उहो अलाउंस हिकिड़ो ख़तमु करणु हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी हूंदी आहे। असां सभई हेल्थ मुलाज़िम हर वक़्तु रिस्क ते आहियूं। डेंगी आहे, कांगो वायरस आहे, कोरोना आहे, अञा पूरी तरह कोरोना जी वैक्सीन बि न थी आहे, ऐं हर बीमारी आहे। हींअर ॿोॾि जे करे डेंगी वधी विया, मलेरिया वधी विया। असां हेल्थ जा मुलाज़िम वधीक कमु कयूं था। OPD में वियासीं, OPD बंदि आहे, एमरजेंसी वियासीं। तक़रीबन 5 ॾींहं तक़रीबन हर माण्हू हिते परेशान आहे। हर माण्हू खे कई हज़ारनि जे तइदाद में ॿोॾि जे मुसलसल सिलसिले खां बाद में अलाए केतिरियूं बीमारियूं फैलिजी चुकियूं आहिनि। उन खां अलावा वीचारा अलाए त केतिरा दर पिया आहिनि, पर को बि डॉक्टर इन्हनि खे ॾिसण जे लाइ तयारु न आहे। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।